अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट्स बॉक्स में पंज राय खां आगाह कंदा। किताब आहे दयारे दिल ऐं दास्तान मुहबत। मुल्क दिल जो मोकरो जंहिंजो अर्श ज़मी आसण। छुटो फ़कीर सांगी। मुसनिफ़ GM सैयद। छपाईंदड़ फिक्शन हाउस लाहौर, हैदराबाद, कराची। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। किस्त 3। अहिड़ी तरह नमाज़ूं, विर्द, वज़ाइफ़, चिलाकशी हिकु तरफ़ कंदो रहियुसि त मुल्क ऐं माण्हुनि जी हथल वसा ख़िदमत ॿिए तरफ़ कंदो रहियुसि। ज़िले लोकल बोर्ड कराचीअ जो प्रेसिडेंट चूंडजण बाद मूं ॻोठ सुधार हलचल जो बुनियादु विझी कराची ज़िले जी ॻोठाणी सर्वे करण ऐं सुधारे लाइ तजवीज़ तयारु करण वास्ते 1 अप्रैल 1929 ईस्वीअ ते कराची ज़िले जो गश्त शुरू कयुमि। 5 अप्रैल 1929 ईस्वीअ ते शाह इनायत सूफ़ी अलैहि रहमत जी ज़ियारत कयुमि। उन खां अॻे बि ज़ियारत करे चुको हुउसि, पर हिन ज़ियारत खां पोइ मूं हेठियूं ख़्वाबु ॾिठो त हिकु वॾी मस्जिद नुमा महल में दाख़िल थियो आहियां जिते सभई माण्हू वेठल हुआ। उन जाइ में मस्जिद जे महिराब वांगुरु केतिरा ई महिराब हुआ, जन मां हर हिक जे साम्हूं केतिरा ई माण्हू वेठल हुआ, जन जुदा नमूने इबादतूं पे कयूं ऐं बाहिमी गुफ़्तगूअ में मशगूल हुआ। ऐं जुदा महिराबनि खे ॾिसंदो पे घुमियुसि ऐं उते हिकु माण्हूअ खां पुछा कयमि त ही कहिड़ी जाइ हुई, जंहिं जवाबु ॾिनो त ही दुनिया जे मज़हब जो मरकज़ी हाल हो जिते सभु को मज़हब वारो संदसि महिराब जे साम्हूं वेही इबादत करे रहियो हो। बहितर आहे त रुलण जे एवज़ तूं बि हिकु महिराब जे साम्हूं वेही रह। जंहिं ते मूंखां जवाबु आयो त उहे सभु महिराब मुंहिंजा हुआ ऐं हिकु जाइ ते वेहण जे एवज़ सभिनी जाइनि जो सैर करे मालूमात वधाईंदुसि। उन ते कनि वेठल माण्हुनि मूं ते नुक्ताचीनी कई जंहिं मन खे मग़मूम करे छॾियो। ऐं उन वक़्तु हिकु हातिफ़ी आवाज़ ॿुधण में आयो त फ़िक्र न कर, तूं सही रस्तो वरितो आहे, ख़ुदा तोखे उन राह ते इस्तक़ामत बख़्शींदो। आहिस्ते करे मूं मथे ॿुधायल जुमिले दरगाहनि जो ज़ियारतूं कयूं ऐं राह हिदायत लाइ दुआ घुरंदो रहियुसि। उन खां पोइ 18 खां 21 जून 1932 ईस्वीअ ते सैयद मीरा मोहम्मद शाह भिट शाह जे मेले ते केतिरियूं कॉन्फ्रेंसूं सॾायूं, मूं बि उन में संदसि मदद कई। उन मौक़े ते मूं राति जो हेठियूं ख़्वाबु ॾिठो जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह खे परे खां बीठल ॾिठुमि। आहिस्ते थी उहा तस्वीर नज़दीक आई। उन ते मूं खेनि अर्ज़ु कयो त महिरबानी करे ख़ुदा शनासीअ जी राह ॾसियो, जंहिं ते पाण फरमायाई त उन राह में तोखे जज़्बाए हुबुल वतनी, मज़हबी रवादारी, समाजी भलाई जा कम घणो मदद ॾेई सघंदा। पहिरीं सिंध जी मोहबत में मुस्तग़रक़ थियणो पवंदो ई, पोइ सारे आलम जे इतिहाद, अमुन ऐं सुख लाइ पाण पतोड़ो अथई। मूंखे अर्ज़ु कयो त केतिरा दफ़ा मुलाक़ात लाइ वाझायो हुउमि, निमाज़ूं ऐं विर्द पढ़ी दीदार लाइ कोशिशि कई हुई, पर उहा नसीब न थी हुई। हाणे इतफ़ाक़ सां ओचितो मुलाक़ात थी आहे, वरी मुलाक़ात लाइ को रस्तो ॾसियो। उन ते पाण हिकु कलीदी इस्म ॿुधायऊं जंहिं पाण बाद निंड में मुलाक़ात थियणी हुई। बाद में उहो इस्म केतिरा दफ़ा पढ़ी मुलाक़ात लाइ कोशिशि कयमि, पर कान थी। 1934 ईस्वीअ जे अप्रैल खां अजीब ऐं नफ़्सियाती कश्मकश में मुब्तला थी वियुसि। हिकु तरफ़ आज़ाद सिंध अंदरि सिंधी सियासत खे शख़्सी इक़्तिदार परस्तीअ जे दायरे खां कढी कनि उसूलनि जे बुनियाद ते प्रोग्राम तयारु करे पार्टी ठाहे नई सिंध जी तरक़ी ऐं तामीर लाइ कमु करण जो सौदा समायल हो। ॿिए तरफ़ सियासी इख़्तिलाफ़नि ऐं दुश्मनियुनि, माली मुश्किलातुनि, जंग, इक़्तिदार जे महाजार खां तंग थी सियासत खे तर्क करे जज़्बाती ऐं सकाफ़ती ज़िंदगी गुज़ारण लाइ सोचे रहियो हुउसि। पोइ क़िस्म जे ख़्याल खे मज़मूननि जे सूरत में कलम बंदि कंदो वियुसि, जन जा सिरा तारीख़ वार हेठि ॾियां थो। उहे ख़्याल मुंहिंजे इश्क़ मिजाज़ीअ मां हासिलु कयल तजुर्बनि जा नतीजा हुआ। नंबर 1, दोस्त सां 2-3 ॻाल्हियूं 1 मई 1934 ईस्वी। नंबर 2, फ़िराक जूं घड़ियूं 5 मई 1934 ईस्वी। नंबर 3, तुंहिंजी ग़ुलामीअ जा ॾींहं 7 मई 1934 ईस्वी। नंबर 4, क़रीब जो कुर्ब 9 मई 1934 ईस्वी।
नंबर 5 महबूब जो मकतब 10 मई 1934 ईस्वी। नंबर 6 बिरह जो बहर 31 मई 1934 ईस्वी। नंबर 7 दोस्त खां दूर 1 जून 1934 ईस्वी। नंबर 8 पिरीअ जे पलांद में 4 जून 1934 ईस्वी। नंबर 9 पीर खां पीर ताईं 20 जून 1934 ईस्वी। नंबर 10 इश्क जे राह में 2 अक्टूबर 1934 ईस्वी। नंबर 11 मिजाज जो नक्शो 14 जनवरी 1935 ईस्वी। सियासत ऐं मिजाज ॿिन्हिनि खे छॾे न सघियुसि ऐं हलंदो आयुसि। दरवेश जी हिदायत मूजिबि ख़ुदा शनासीअ जे उसूल लाइ समाजी ऐं सियासी मामलनि में दिलचस्पी वठणु शुरू कई हुयमि, पर उन राह में मुश्किलातूं ॾिसी उन खां जिंद छॾाए मिजाज जो मज़ो वठणु घुरियमि थे। ॿई ॻाल्हियूं हलणु मुश्किल मसइलो नज़र थिया आहिनि। तंहिं करे हिक खे छॾे ॿिए खे वठण लाइ दिलि पे घुरियो, पर जंहिं सूरत में ॿई ॻाल्हियूं गॾु हलाइणु क़िस्मत में लिखियलु हो, उन हालत में ॿिन्हिनि सां टोड़ींदो आयुसि। उन हालत में ॿिन्ही सां टोरींदो आयुसि। मिजाज जे ऐन विच में हिकु ख़्वाबु 1933 ईस्वी धारे ॾिठुमि, जंहिंमें परे खां चोॾींहं जो चंड संदसि हुस्न जे कमाल सां आसमान मंझि ॾिसण में आयो। उन में चिताए ॾिसण बाद उहो बदिलजी हिकु ख़ूबसूरत औरत जी शक्ल अख़्तियार करे वियो, जंहिं आहिस्ते आहिस्ते थी मुंहिंजे वेझो अची चपनि ते चुमी ॾिनी। उन बोसे एॾो सुरूर पैदा कयो जो मां निंड मां जागी पियुसि। विहाणू ख़ुशीअ जे ॻोड़नि सां भरियल नज़र आयमि। ख्वाजा हाफ़िज़ जो हेठियों बैत ज़ुबान ते हो ऐं सारो ॾींहुं कराचीअ जे बंगले जा दरवाज़ा बंदि करे उहो बैत पढ़ी सुरूर ख़ुशीअ में रोंदो रहियुसि। दरअज़ल दादा सतमारा साकी लाल लब्त जरा जामी के मन सरगर्म आने जामम हनूस। उहो बैत एतिरो त सिर ते सवार थी वियो जो ज़रे घटि जुनून जी हालत ते वञी पहुतुसि। पोइ निमाज़ पढ़ी उन हालत मां ॿाहिरि निकिरण लाइ दुआ घुरी हाफ़िज़े मां फाल वरितमि त हिकु बैत ते नज़र पई। साकिया यक जरा दाज़ान आबे आतिश गोन केमन दरमियान पुख्तगान इश्क तो खामा हनूस। माना ए साकी, उन ये आतिशीन नशे मां अञा बि वधीक ढुक प्यार जो तुंहिंजे इश्क में अञा ताईं आउं कचो आहियां। उन खां पोइ सुरूर जो नशो घटियो ऐं उहो राज़ मालूम थियो त उहा सुरूर जी इब्तिदा हुई पुख्ता थियण लाइ। अहिड़ा कई प्याला वक़्त ब वक़्त पीअण जी ज़रूरत हुई। ख्वाबनि जी दुनिया ऐं दरवेशनि जी सोबत मां पिरायल इल्म जे बयान करण बाद गौर ऐं फ़िक्र ज़रिए हासिल कयल अहवाल पंहिंजी किताब पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़ुबानी मां ॾियां थो। अवल में आदम जी बेशती ज़िंदगीअ वांगुरु सादगी ऐं अणॼाणाई करे पको एतिक़ाद वेठल हुअमि त सारी काइनात अल्लाह साईं पैदा कई आहे। माण्हुनि जे पैदा करणु, रिज़्क़ ॾियणु, ॾुख सुख सां वास्तो रखंदड़ ऐं मारणु सभु संदसि हथ में हुआ ऐं उन्हनि जो कारोबार संदसि निगरानी हेठि हली रहियो। जे कंहिं ते हू राज़ी थिए थो त मालामाल करे छॾे थो ऐं जे नाराज़ थिए थो त खानो ख़राबु करे छॾे थो। इंसानी रूह ख़ुदा साईं रोज़े अल्लाह साईं रोज़े अवल पैदा कया हुआ जे उन ई वक़्त खां आलम अरवाह में रहंदड़ हुआ। जितां मुक़ररु वक़्त ते दुनिया में तक़दीर जे लिखे मूजिबि वक़्तु गुज़ारण बाद मरण खां पोइ कुझु वक़्तु आलम बरज़ख में रही क़यामत ॾींहुं हिसाब किताब ॾियण बाद संदन अमलनि जे एवज़ बेहिश्त या दोज़ख में वञनि था। हर माण्हू जे रोज़मर्रा जा कम ॿ मलाइक करामन कातिबीन लिखी रहिया हुआ। मरण खां पोइ क़बर में मुनकर ऐं नकीर सवाल जवाब करण वारा हुआ। जे माण्हू इबादत करे अल्लाह खे ख़ुशि रखंदो त हिन दुनिया में बि खेसि नफ़ो हासिल थींदो ऐं आख़िरत में बि निजात जो मुस्तहिक़ थींदो। बेश्त जा बाग़नि ऐं नहरुनि सां सजायल आलीशान महलात, सुहिणियूं हूरूं, उम्दा गिलमान, तरह तरह जा मेवा ऐं खाधा ख़ासि ज़िक्र जे लाइक़ु ॻाल्हियूं हुयूं। जेकॾहिं अल्लाह जी इबादत न कई या शरीयत जे हुकुम मूजिबि न हलियो त उन जे पादाश में खेसि पहिरीं क़बर में अज़ाब ॾिनो वेंदो, पोइ दोज़ख में मोकिलियो वेंदो, जिते आतिश जा आड़ा लॻा पिया हूंदा। निहायत ख़तरनाक फ़रिश्ता गुर्ज़ खणियो गुनहगारनि खे अज़ाब ॾियण लाइ राति ॾींहुं मशगूल हूंदा। ग़रीब इंसान मुश्किलातुनि में फाथल हो, जंहिंमां हिकु तक़दीर हुई
जंहिं रोज़े मीसाक खां संदसि हथ बंदि करे सभु कुझु उन लाइ अॻे मुक़दर में लिखी छॾियो। बाक़ी जेका ज़रूरत पुरजो माण्हूअ खे चङे कम करण लाइ आज़ादी मिलियल हुई, उन खां खेसि खाइण लाइ शैतान हर वक़्तु हीला हलाए रहियो। जेतोणीकि हर माण्हूअ खे ॿी दुनिया में संदसि ज़ाती अमल में अलाह जो राज़पो जंहिंजो घणो मदार इबादत ते रखियल हो कमु अचण वारा हुआ। पर संदसि पोयनि जा कम बि फ़ाइदो ॾेई सघिया थे। उन करे क़ुर जा ख़तमा पढ़ाइण, मरी वियलनि जे नाले में ख़ैर ख़ैरात करणु ऐं मानियूं खाराइण जो दस्तूर बि मुरवज हो। उहे सभु ॻाल्हियूं एतबार में आयल हुयूं। उन करे अलाह जी रज़ामंदीअ लाइ इबादत करणु, शरई हुकुमनि जी पैरवी करणु, ख़तमा दुरूद ॾियारणु, ख़ैर ख़ैरात करण में दुनिया ऐं आख़िरत जी निजात तसवुर कंदे मज़हबी ज़िंदगी गुज़ारे रहियो हुउसि। पर थोरे वक़्त खां पोइ मुख़्तलिफ़ मज़हबनि जे माण्हुनि सां मिलणु, बहस मुबाहिसा करणु, मुख़्तलिफ़ इल्मनि जा किताब पढ़णु, गौर फ़िक्र करण बाद उन ई ख़ुशि एतिक़ादीअ जे आहिनी दीवार में आहिस्ते थी शकनि जा शिगाफ़ पवणु लॻा। जन सवालनि मुंहिंजो तवजो छिकायो से हेठियनि क़िस्मनि जा हुआ। काइनात जे पैदा कंदड़, पालींदड़, फना कंदड़ अलाह साईंअ जी सूरत कहिड़ी आहे ऐं किथे रहंदो? काइनात जे वजूद, रूह, मादा वग़ैरह जे मालूमात जा सवाल, साह वारियुनि शयुनि जी पैदाश जा कारण, हयात बादल ममात जी हक़ीक़त ऐं उन बाबति मुख़्तलिफ़ नज़रिया, जबर ऐं क़दर जो मसइलो, गुनाह ऐं सवाब कहिड़ा हुआ ऐं उन्हनि जे तकर्रुर जो मसइलो, मज़हब हिकु हो या घणा हुआ, उन्हनि जा बुनियादी मता कहिड़ा हुआ, मज़हब में इत्तिहाद ऐं तलक़ीद जो मसइलो, हक़ ऐं नाहक़, सच ऐं कूड़ जी परख, कसरत ऐं वहदत जी तशरीह ऐं लाॻापो। इन सवालनि जे फ़ैसिलनि करण लाइ किताब जे पढ़णु, आलिमनि ऐं सालिहनि जी सोबत ऐं गौर फ़िक्र करण बाद जन नतीजनि ते पहुतुसि, उन जो इख़्तिसार हेठि ॾिजे थो। नंबर 1, अलाह जो तसवुरु। आहिस्ते थी अलाह जो पहिरियों शख़्सी तसवुरु ख़तमु थी नओं तसवुरु ज़हन नशीन थियो, जंहिं मूजिबि हर जा हाज़िर नाज़िर बेरंग, बेमिसाल, बेसूरत, मकान ऐं ज़मान हुओ ऐं फ़हम ऐं ख़्याल में समाइजण खां मथे हो। उन जो ख़्याल साइंस ऐं फ़लसफ़े जे पैदा कयल कन एतिराज़नि खां जान आज़ादु कराई, लेकिन अॻूणे यकीन ऐं वेसाह में ख़लल पइजी वियो। हिकु मुक़ररु कयल जॻह ते ख़ासि सूरत वारी हस्तीअ जो तसवुरु सवलो हो, लेकिन कयास, गुमान ऐं फ़हम खां मथे हस्ती सम्झ ऐं नज़र खां मथे हुई। कंहिं वक़्तु दुनिया में करोड़ा इंसाननि खे बुख, बीमारी ऐं मुसीबतुनि में मुब्तला ॾिसंदे ज़रे घटि संदसि रज़ाकी, शाफ़ई, आदिल सिफ़तुनि मां एतिक़ाद घटिजी थिए वियो। लेकिन क़ुर जी आयत मा ख़लक़्त हाज़ा बातिला, यानी सारी काइनात मक़सद खां सवाइ न पैदा कई वई आहे, सदाई कननि में गूंजंदी रही ऐं जंहिं मज़हब जी बुनियादी दायरे खां ॿाहिरि निकिरण न ॾिनो। नंबर 2, रूह ऐं मादा वग़ैरह जी मालूमात। इन मसइले ते मूं किताब जीअं ॾिठो आहे मूं में मुफ़सिल रोशनी विधी आहे। हिते ही चवणु काफ़ी थींदो त उन्हनि मसइलनि ते गौर ऐं फ़िक्र क़दीम एतिक़ादनि में तब्दीली आणे वसी मालूमात मुयसरु कई। तंहिं करे उन जी बुनियाद ते बर्पा कयल मज़हबी दस्तूरनि में घणो रोलो पइजी वियो। नंबर 3, साह वारियुनि शयुनि जी पैदाश जा कारण। उन जे ॾिस में पढ़णु, ॿुधणु, गौर करण बाद मग़रिबी मज़हबनि ऐं मशरिक़ी मज़हबनि तरफ़ां पेश कयल नज़रिया घणो बदिलिजी विया। आदम खे ठाहे ऐं उन में रूह फूकण जो तख़युल बदिलिजी वियो। साइंस जे ज़रिए नई मालूमात मुयसरु थी, जंहिं मूजिबि हिन धरतीअ ते लखा वरियनि खां ज़िंदगी मौजूदु हुई। माण्हू लखा वरियनि जी इर्तिक़ा जी पैदावार हो, उहो बि मुख़्तलिफ़ अदवार मां इर्तिक़ा कंदो पियो आयो आहे। संदसि मुस्तक़बिल अञा परदे ग़ैब में लिकल हो। नंबर 4, हयात बादल ममात बाबति तफ़्तीश। रूह बाबति मुख़्तलिफ़ मज़हबी अक़ीदनि ऐं नज़रियनि जी छंड छाण बाद ऐं हिन ख़्याल जो थींदो वियुसि त जहिड़ीअ तरह मादे जा मुख़्तलिफ़ अनासर गॾिजी जानवर जो जिस्म बणाइनि था, अहिड़ीअ तरह ज़िंदगी रूह बि पंहिंजे आलम मां अची वक़्तु गुज़ारियो, तजुर्बा हासिल करे मोटी पंहिंजी दुनिया में मिली हिकु थी वञे त उहा ॻाल्हि ख़िलाफ़ क़यास नथी ॾिसण में अचे।
पर उन उसूल मञण बाद मज़हबनि तरफ़ां पेश कयल नज़रिया जहिड़ोकि कर्मनि जो फल, रोज़ा महशर जो हिसाब किताब, बेश्त ऐं दोज़ख ऐं उन सां मुतलिक़ ॻाल्हियूं ख़तमु थी वयूं। नंबर 5 जबर ऐं क़द्र जो मसइलो। उन सवाल मज़हबी अक़ीदे जी तरकीब में घणो हिसो वरितो। हिकिड़नि माण्हूअ खे बेवस बनाए खणी क़िस्मत जे समुंड में फिटो कयो हो, पोइ वरी मज़हब जे नाले में खेसि हिदायतूं थिए कयूं त पाण खे गुनाहनि में पिसण खां बचाए। नंढे हूंदे खां ॿुधंदो आयो हुउसि त लिखियो मंझि निराड़ कलम क्याड़ीअ न वहे, या ला तहरुक शैन इला बेज़निल्लाह। उहे ॻाल्हियूं अहिड़ियूं हुयूं जिन में माण्हू वीचारो बेवस ॾिसण में थिए आयो। ॿिए तरफ़ अहिड़ा ख़्याल पेश कया थे विया जंहिंमें इंसानु अहिड़ो मुकमिल हो जो ख़ुदि अलाह बि संदसि मशवरे सां कमु थिए कयो। पहिरें जो मिसाल अॼुकल्ह जी कम्यूनिस्ट सोसाइटीअ में फ़र्दनि जहिड़ो हो जंहिंमें शख़्सी आज़ादी नहायत महदूद हुई। उते न ख़्याल जी आज़ादी हुई न अमल जी। ख़्याली दुनिया में सोसाइटी या अलाह जे हुकुमनि जे पुठियां हलणो हो। वरी ॿिए नज़रिए मुताबिक़ शख़्सी आज़ादी उन ई हद ताईं आज़ादु हुई जो हर शख़्स पंहिंजी राय मफ़ाद ख़ातिर जेकी वणेसि थिए सो कयाई थिए। जहिड़ीअ तरह हिन वक़्तु सरमाएदार मुल्कनि जी हालत आहे जिते हिकिड़ा करोड़पति थी ऐश ऐं आराम में गुज़ारे रहिया आहिनि, ॿिया बुखूं काटे रहिया हुआ। जिते नंगो थी घुमण ऐं जमाती निज़ाम जी हर ॻाल्हि जो मज़ाक उॾाइण खे ऐब नथे सम्झो वियो। उन्हनि ॿिन्ही मुतज़ाद नज़रियनि ते ग़ौर ऐं फ़िक्र करण बाद उन राय जो थियणु लॻुसि त उहे ॿई नज़रिया इंतिहा पसंदीअ जी पैदावार हुआ। मुमकिन आहे त उन्हनि जे मेलाप मां को मानी ख़ेज़ नतीजो निकिरी सघे। 6 गुनाह ऐं सवाब जो मसइलो। नंढपण खां फ़िक़ही मुला खां मालूम थियो हो त माण्हू चोटीअ खां पेरनि ताईं सारो गुनाहनि में ग़रक़ हो। उन खां ॿाहिरि निकिरणु अलाह जी महिरबानीअ खां सवाइ नामुमकिन हो। हिंदू ऐं ॿुध मत वारनि उनखे पंहिंजे अॻियनि जूणनि जे कर्म जो नतीजो थिए ॼातो त ईसाई मत इंसान खे पैदाइशी गुनाहगार ॼाणायो हो। मुस्लमाननि में जेतोणीकि बुनियादी तरह रूह पाक पैदा थियल हो, पर पोइ मज़हब उन ते एॾियूं पाबंदियूं थिए विधियूं जिन खेसि मजबूर ऐं महज़ करे छॾियो हो। जंहिं करे ख़ुदि दरवेशनि खे ईअं चवणो पियो त अदल आउं न छुटणी, को फेरो कज फज़ल जो, या पिंजरो पापनि जो सो चोटीअ ताईं चूर। आख़िर मुला जी शरीयत तरफ़ां आयद कयल पाबंदियुनि जी का बि हद हुई? भेड़ीअ खां हेठि सुथण पाइणु गुनाह हो, बीठे पेशाब करणु गुनाह हो, क़िबला या कंहिं बुज़ुर्ग तरफ़ मुंहुं करे पेशाब करणु या पेर ड्रिगा करे सुम्हणु गुनाह हो, गैर मुहरम मर्द या औरत जो मुंहुं ॾिसणु गुनाह हो, देर सां निमाज़ पढ़णु गुनाह हो, बीठे पाणी पीअणु गुनाह हो, पेशाब खां पोइ वटि न चेठणु गुनाह हो, किन जानवरनि जो गोश्त खाइणु गुनाह हो, ख़ासि नमूने ऐं नाले खां सवाइ कुठल गोश्त गुनाह हो, मथो उघाड़ो करे निमाज़ पढ़णु गुनाह हो। मतिलबु त ॻण ॻाणिटो कोन हो। असियान बेअरपा हुआ। ॿियनि मज़हबनि में बि कमो बेश साॻियूं बंदिशूं पियल हुयूं। मुल्ला, पंडित, पादरी, रबी मज़हब खे अहिड़ीअ तरह जकड़े छॾियो हो जो हर ॻाल्हि में माण्हू मुहताज ऐं गुनाहनि में फाथल हो। उहो सभु अलाह ऐं बुज़ुर्गनि जे नाले में चयो थियो वियो। माण्हुनि खे उहा इजाज़त न हुई त उन ई ॻाल्हि ते ग़ौर कनि त जंहिं शइ खे इख़लाक़ी कानून सॼो थिए वियो ऐं जंहिंजे आधार ते गुनाह ऐं सवाब मुरतब कया थिए विया सो बीठल पाणीअ वांगुरु कनि हदुनि में महदूद न हो। उनजो मुल्की माहौल, क़दीम रिवायात, मुआशिरे जी ज़रूरतुनि, माण्हुनि जी भलाई ऐं बुराईअ सां तालुक़ हो। तंहिं करे उहे गुनाह ऐं सवाब जा मुक़ररु कयल नज़रिया हालतुनि मुताबिक़ बदिलजी सघिया थे। मज़हब इंसान ज़ात जी मुहबत, अमुन, तरक़ीअ जा ज़रिया हुआ। तन खे मज़हबी मुहदारनि माण्हुनि खे महकूम ऐं मजबूर करे संदन तबक़ाती मफ़ाद लाइ कतब पे आंदो आहे। उन जे तबिके खे अहिड़ो मुज़हका ख़ेज़ बणाए छॾियो हो जो हर आज़ादु ख़्याल माण्हूअ खे ॻाल्हि सम्झ में न थे आई। मूंखे बि उहे हालतूं ॾिसी मज़हबी एतिक़ादनि लाइ रद्द अमल पैदा थियो, जंहिं करे उहो संदसि मुनज़म असर मूं तां विञाए वेठो।
नंबर 7, मज़हब हिकु हो या घणा? तारीख़ मज़हब जे पढ़ण बाद मालूम थियो त मज़हब असल में ख़ौफ़ ऐं वहम जी पैदावार हुआ, जंहिंमें अॻिते हली आलमगीर मज़ाहिब जी बानियुनि मुहबत ऐं अकुल जा इज़ाफ़ा करे उनखे इंसान ज़ात जे इतिहाद, अमन ऐं तरक़ीअ जे उसूलनि ते बीहारण जी कोशिशि कई, लेकिन उन्हनि बि असुल मज़हबनि जे केतिरनि अक़ीदनि खे कढी छॾण खां पासो कयो, छाकाणि त खेनि डपु हो त माण्हू बुनियादी तरह क़दामत पसंदि हुअण करे मथां सभिनी नयुनि ॻाल्हियुनि जे मञण लाइ तयारु न थियनि। उहा हालत क़रीबन हर हिकु आलमगीर मज़हब जी हुई। मज़हब इस्लाम बि अहिड़ियुनि ख़ामियुनि खां ख़ाली न रहियो, जहिड़ोकि जानवरनि जी क़ुर्बानी, काबे जे चौतरफ़ तवाफ़ करणु, शैताननि खे मिना में पथरियूं हणणु, सफ़ा मरवा में डुकूं पाइणु वग़ैरह। रोज़े क़यामत, पुलसरात, मीज़ान, हिसाब किताब, बहिश्त ऐं दोज़ख जा अक़ीदा, परेवियलनि खे ख़तमा ॾियणु, बीमारियुनि जा कन कमनि जे हुसूल लाइ तावीज़ ऐं धागा ॿधणु, मज़ारुनि ते उर्स या मेला लॻाइणु वग़ैरह। बुज़ुर्गनि जे किताबनि खे इलामी बेऐब ऐं आख़िरी सम्झी उन्हनि जे अंधी तक़लीद करणु वग़ैरह। इस्लाम में सवा फ़िरका पैदा थी विया हुआ, जिन मां हर हिक जी उहा दावा हुई त उहो हक़ ते हो ऐं उन जा मञीदड़ निजात याफ़्ता हुआ ऐं ॿिया नाहक ते ऐं संदन पोइलॻ दोज़खी हुआ। उन्हनि ॻाल्हियुनि मूंखे अहिड़ो मुंझाए छॾियो हो जो ज़रे घटि मज़हब खां मुनरफ़ थियण खे वेझो हुउसि। अलामा आई काज़ी मूंखे उन ई मुंझ मां कढी उहो ज़हन नशीन कयो त मज़हबनि जी ज़ाहिरी कसरत पोयां बुनियादी वहदत समायल हुई। उन्हनि जा बुनियादी उसूल इतिहाद, अमन ऐं तरक़ी इंसान जो हुसूल आहे। मज़हब फितरतनि इब्तिदा खां मुल्की हालतुनि, ज़रूरियात ज़िंदगी, ज़हनी इर्तिका मुताबिक़ तरक़ी कंदो आयो हो। उहे घणा कोन हुआ, संदन ज़ाहिर घणाई पोयां बुनियादी वहदत समायल हुई। उन्हनि में चंद उसूली ॻाल्हियूं हुयूं जे साॻियूं हुयूं, बाक़ी फ़रूई ॻाल्हियूं हुयूं जे बदिलजी सघियूं थी से बदिलबियूं आयूं हुयूं। तंहिं करे इस्लाम खे चंद अक़ीदनि ऐं रिवायात जे बिना ते कंहिं जमायत में महदूद करणु रूए मज़हब जे ख़िलाफ़ हो। नंबर 8, मज़हब ऐं इत्तिहाद ऐं तक़लीद जो मसइलो। मज़हब में मुला, पंडित, पादरी ऐं रबी वग़ैरह संदन हिकु हटी क़ाइमु करे इत्तिहाद जो दाइरो एतिरो तंग कयो हो जो कंहिं बि शख़्स खे गौर ऐं फ़िक्र करे आज़ाद पॉलिसी अख़्तियार करण जो हक़ु न थिए ॾिनो हुयो। मज़हब इस्लाम बि उन्हनि ख़ामियुनि खां बची न सघियो हो। क़ुरान ऐं हदीस खे बुनियाद बनाए मुला उन जी जेका तशरीह कई थिए उन जी सदाकत खां कंहिं बि माण्हूअ खे इनकार करण जी इजाज़त कान हुई, सवाइ थोरनि जे कंहिं बि माण्हूअ अल्लाह, हयात बादुल ममात, सज़ा ऐं जज़ा, बेहिश्त ऐं दोज़ख, क़ुर्बानी, हज, निमाज़, रोज़ो वग़ैरह ॻाल्हियुनि जे रद्द करण जी हिमत न सारी। उन मां जदीद इल्म जे ॼाण जो उहो नतीजो ते अख़्ज़ कयो मज़हब सिर्फ़ु तक़लीद हो। मूं उन्हनि ॻाल्हियुनि ते गौर करे इनकार ऐं तक़लीद जे एवज़ एतदाल खां कमु वरितो। नंबर 9, हक़ ऐं नाहक, सच ऐं कूड़ जी परख। इब्तिदा खां वठी जुदा जुदा मज़हब, संदन फ़िरक़नि ऐं माण्हुनि जे जुदा गिरोहनि जे विच में सही ऐं ग़लति सोच ऐं कूड़ बनिस्बत इख़्तिलाफ़ पे रहिया आहिनि। मुस्लमाननि जो मज़हब इस्लाम, जंहिंखे दुनिया जो आख़िरी ऐं मुकमिल दीन सॼो वञे थो, सो बि 350 फ़िरक़नि में विराइजी वियो, जिन मां हर हिकु पाण खे सही ऐं ॿिए खे ग़लति पिए सम्झो। क़ुरान में उन मसइले ते साफ़ वज़ाहत सां चयलु हो त नसारा यहूदियुनि खे नाहक ते ऐं पाण खे हक़ ते, अहिड़ीअ तरह यहूदी पाण खे हक़ ते ऐं नसारनि खे नाहक ते सॾींदा हुआ। अहिड़ीअ तरह ॿिया बि साॻी रवश अख़्तियार कंदा हुआ। उन ते अलाह साईं पैगंबर खे चवे थो त खेनि सम्झाए त हक़ ऐं नाहक जो फ़ैसिलो अलाह ई करे सघे थो, जंहिंजो पतो तारीख़ जी कसवटीअ ते पइजी सघंदो। तंहिं करे बहितर रस्तो उहो हो त रवादारीअ जो उसूल क़बूल करे बक़ाए बाहिमी मुताबिक़ इख़्तिलाफ़ राय में हिक ॿियनि जो एतिराम कजे। हक़ ऐं नाहक खे कंहिं क़ौम, फ़िरके, मज़हब ऐं शख़्स जे हिकु हटी बनाइण कानून फितरत जे ख़िलाफ़ हो। नंबर 10, कसरत ऐं वहदत जी तशरीह। वहदत ऐं कसरत खे जुदा जुदा नालनि सां ताबीर कयो वियो आहे।
सूफ़ियुनि कसरत खे सिफ़ात जुज़ माया जे नाले सां मनसूब कयो आहे, वहदत खे ज़ात कुल ऐं हक़ीक़त कोठियो आहे। फ़लसफ़ियुनि जी हिकु गिरोह उन्हनि खे जोहर ऐं जिस्म सॼियो आहे त कनि उसूल ऐं फ़रू जा नाला ॾिना हुआ। हर मसइले में उन्हनि नुक़्तनि जे सम्झण ऐं उन्हनि जी हिक ॿियनि सां लाॻापे जे मालूम करण जी ज़रूरत पवे थी। सिफ़ात जुज़ माया एतिरे क़दुरु भुलाईंदड़ आहिनि जो उन्हनि जे पोयां वहदत जे ॻोल्हण जी कोशिशि न कबी त ज़िंदगीअ जो को बि मसइलो पूरी तरह हल न थी सघंदो। अॼुकल्ह जी दुनियाई इख़्तिलाफ़नि जो मुख्य कारण उन्हनि खे पूरी तरह न सम्झणु आहे। मज़हबी दुनिया जे तजुर्बे मां उहो पतो पियो त इनफ़रादी ऐं मजमूई कमाल हासिल करण लाइ हेठियूं 3 ॻाल्हियूं ज़िंदगीअ में मददगार थी सघियूं थी। नंबर 1 इल्मु या अकुल, नंबर 2 अमल या करम, नंबर 3 इश्क या प्रेम। उन्हनि जी वाक़फ़ियत ऐं तजुर्बो मुआशिरे खे तरक़ी ॾियारण लाइ रहबरे राह थी सघियो थी। नंबर 1 इल्मु या अकुल। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि ऐं ज़माननि में केतिरनि माण्हुनि तजुर्बे गौर फ़िक्र सैर सियाहत ऐं सालिहनि जी सोबत बादि मालूमात जो ज़ख़ीरो गॾु कयो आहे, जिन खे कलमबंद करे पोयनि लाइ मशाले राह तौरु छॾे विया आहिनि। इल्मु उन जो नालो आहे जो ज़हानत वधाइण जो बाहिस बणिजे थो। ज़हानत ऐं अकुल साॻी शइ जा नाला हुआ। अहिड़ीअ तरह कठे कयल मालूमात जे पढ़ण करे माण्हुनि खे हज़ार वरियनि जे गॾु कयल ज़ख़ीरे जो पतो पवे थो ऐं हिननि जी ज़हनी इर्तिक़ा थिए थी। इल्म खे 2 भाङनि में विरायो अथनि, हिकु ज़ाहिरी इल्मु, ॿियो बातिनी इल्मु। ज़ाहिरी इल्म जूं खोजनाऊं बाद सवें शाख़ूं पैदा थियल आहिनि, जिन मां मूं कुझु वाक़फ़ियत हासिल कई आहे से हेठियूं आहिनि। मज़हबी इल्मु, फ़लसफ़ा, अदब, तारीख़, साज़ ऐं आवाज़, सियासत, इक़्तिसादियात, तसव्वुफ़। नंबर 1 मज़हबी इल्मु। हिन जूं मुख्य शाख़ूं 3 आहिनि: इलाहियात, इख़्लाक़ियात, इबादात। पहिरीं जो वास्तो काइनात जी ख़ल्क़त ऐं उन जे राज़नि मालूम करण सां आहे। ॿीअ जो वास्तो माण्हुनि जे बाहिमी ऐं तालुकात ऐं मुआशिरे जे बहितरी ऐं भलाईअ सां आहे। 3 जो वास्तो ख़िदमत ख़ल्क़ ऐं तज़किया नफ़्स सां आहे। नंबर 2 फ़लसफ़ाए इल्मु। हिन खे 4 मुख्य तशरीहुनि में पेश कयो वियो आहे। अलिफ़ फ़लसफ़ा वहदतुल वजूद, बे फ़लसफ़ा वहदतुल शुहूद, ते फ़लसफ़ा तसलीस, से फ़लसफ़ा दहरियत। अलिफ़ फ़लसफ़ा वहदतुल वजूद आम तरह सां दुनिया जे अक्सर आलमगीर मज़हबनि उन्हनि नुक़्ता निगाह मूजिबि सोसाइटीअ जी तामीर लाइ उन खां कमु वरितो आहे ऐं इंसान ज़ात जे इतिहाद लाइ उन खे संगे बुनियाद करे कत वांदो आहे। हिननि उन खे वेदांत सॾियो आहे। ईसायुनि मोनोथिसिज़म ऐं मोनिज़म नालो ॾिनो आहे। मग़रिबी फ़लसफ़ियुनि पैंथिसिज़म शुमार कयो आहे। मुस्लमाननि ऐं यहूदियुनि उन खे तौहीद सॾियो आहे। रवाजी तरह उन जो इल्हाक़ इलाहियात सां कयो वञे थो, पर जे चिताए नज़र कबी त ज़िंदगीअ जे हर शोबे ते उन जो असरु रहे थो, जहिड़ो सियासत, इक़्तिसादियात, अदब, इख़्लाक़, अमल वग़ैरह ते उन जो असरु ख़ासि रहनुमाईअ जो कमु ॾिए थो। उन लिस्ट में इश्क खे उन करे दाख़िल न कयो अथमि त इश्क वहदतुल वजूद जो ॿियो नालो आहे। बे फ़लसफ़ा वहदतुल शुहूद। दुनिया जे केतिरनि मज़हबनि उन नज़रिए खे माण्हुनि जे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ जे इख़्तिलाफ़नि खे सम्झाइण लाइ कमु आंदो आहे। पारसी मत जे पैगम्बर ज़रास्टर उन खे निहायत वाज़िह अंदाज़ में पेश कयो आहे। दुनिया जी हर शइ जा हिन बि पहलू ॾेखारिया आहिनि। हिक तरफ़ नूर हो, ॿिए तरफ़ ज़ुल्मत हुई। हिक तरफ़ हक़ हो, ॿिए तरफ़ ना हक़ हो। हिक तरफ़ रूह हो, ॿिए तरफ़ मादो हो। हिक तरफ़ ज़ुल्म हो, ॿिए तरफ़ इंसाफ़ हो। मतिलबु त दुनिया जी हर शइ जा 2 पहलू ॾेखारिया विया हुआ जे ॿिए हंधि मुतज़ाद हुआ। उन जे नज़रिए मुताबिक़ मज़कूर बाला हक़ीक़तूं अलहदा हुयूं, जंहिंजा वजूद बि जुदा हुआ, उहे ॿई गॾिजी न थे सघिया। एतिरे क़दुरु जो ख़ुदा बि 2 हुआ, हिकु अहरमन, ॿियो अहरमज़द, जे ख़ैर ऐं शर जे सिफ़तुनि सां मौसूफ़ हुआ। जेतोणीकि आख़िरी तरह जी फ़तह थियण जो दिलासो ॾिनल हो, पर शर जो वजूद ख़ैर जी सुञाणप लाइ ज़रूरी जातो थी वियो।
मुसलमाननि मां बि कनि उन जे नज़रिए खे नओं रूप ॾेई रूह ऐं मादा ख़ालिक ऐं मख़लूक ज़ात ऐं सिफ़ात जे नालनि सां पेश कयो। उहो नेठि वहदतुल शहूद जी सूरत अख़्तियार करे वियो। ते फ़लसफ़ाए तस्लीस, हिन नज़रिए मुताबिक़ रूह ऐं मादे खां अलावा रूहुल कुदस बि हो, जंहिं ॿिन्हिनि खे गॾण जो कमु थिए ॾिनो। क्रिस्ताननि तरफ़ां उन खे पीउ, पुट ऐं रूहुल कुदस जो नालो ॾिनो वियो, यानी ख़ुदा, बंदा ऐं मसीह टे क़ुवतूं दुनिया जे हर कारोबार में दख़ल अंदाज़ हुयूं। हिंदुनि उन खे त्रिमूर्ति सॾे ब्रह्मा, विष्णु ऐं शिव जे नालनि सां ज़ाहिर कयो आहे, यानी पैदा कंदड़, पालींदड़ या ज़िंदगी बख़्शींदड़। टी फना कंदड़ ताक़त हुई। दुनिया जो कारोबार उन्हनि ज़रिए हले थियो। मुसलमाननि में बि मुख़्तलिफ़ नमूने उन में एतिक़ाद रखियो थी वियो। अलिफ लाम मीम, अल्लाह, मुहम्मद, जिब्रील या अल्लाह जो जिस्म ऐं रूह मां उहा माना कढी थी वई। से फ़लसफ़ाए दहरियत, इन फ़लसफ़े में ज़ाहिरी हवासनि ज़रिए मालूम थींदड़ अजसाम खे हक़ीक़त सम्झी उन खां सवाइ फ़हम में न ईंदड़ ऐं नामालूम अशिया जे वजूद खां इनकार करे ज़िंदगी ऐं इंसान सां वास्तो रखंदड़ ॻाल्हियुनि खे मादे जूं मुख़्तलिफ़ सूरतूं सम्झी सारी मालूमात खे उन ताईं महदूद कयो वियो हो। उन फ़लसफ़े जी इब्तिदा यूनान खां थी। उन खां पोइ ॿियनि माण्हुनि उन नज़रिए में एतमाद रखियो। हाणे उन खे साइंटिफिक नमूने साबित करण जी कोशिश कई वञे थी। अणसिधीअ तरह चीन जे कन्फ्यूशियस बुद्ध धर्म जे निर्वाण ऐं सूफ़ियुनि जी नफ़ीअ वारी ॻाल्हि उन जी हिमायत कई थिए। नंबर 3, इल्मु अदब। इल्मु ज़ाहिरीअ में अदब खे नुमायां दर्जो हासिलु आहे। उन जूं घणियूं शाख़ूं आहिनि, जंहिंजो इज़हार नसर ऐं नज़म में कयो वियो आहे। तहज़ीब ऐं इंसानीअ सां वास्तो रखंदड़ हर ॻाल्हि खे उन ज़रिए पेश कयो वञे थो। नंबर 4, इल्मु तारीख़। इल्म तारीख़ गुज़श्ता सियासी, इक़्तिसादी, अदबी, मुआशरती, मज़हबी, नफ़्सियाती वाक़ियात जे ज़ख़ीरे खे गॾु करे माण्हुनि जी मालूमात लाइ वॾो मवाद मुयसरु कयो आहे। तारीख़ साहिब नज़र ऐं अकुल वारनि माण्हुनि लाइ हिदायत ऐं रहबरी जो कमु ॾिए थी। नंबर 5, इल्मु साज़ ऐं आवाज़। हिन खे इंसानी तफ़रीही, तबई, रूहानियत, राहत ऐं तरक़ीअ जज़्बात खे मुतासिर करण जो मुख्य ज़रियो करे सम्झो वियो आहे। हिन वक़्तु उहो तरक़ी करे हिकु मुख्य इल्म जी सूरत अख़्तियार करे वियो आहे। मशरिक़ ऐं मग़रिब में उन ख़ासी तरक़ी कई आहे। नंबर 6, इल्मु सियासत। मुल्की आइन साज़ी, क़ौमी मसइलनि खे निबेरणु, मुल्क जे अंदरूनी ऐं बैरूनी मामलनि ऐं अमन अमान रखणु ऐं तामीर सां वास्तो रखंदड़ ॻाल्हियुनि खे ख़ुशि असलूबीअ सां निबेरण जे इल्म खे सियासत जो इल्मु सॾिजे थो। अॼुकल्ह उहो इल्मु तरक़ी करे साइंस जे दर्जे ते पहुची वियो आहे। उन जूं कई शाख़ूं बणिजी वियूं आहिनि। नंबर 7, इल्मु इक़्तिसादियात। गुज़र मुआश, मुल्की तरक़ी ऐं तामीर, कारखाननि, ज़राअत, तिजारत वग़ैरह सां वास्तो रखंदड़ ॻाल्हियुनि खे इक़्तिसादियात या मईशत जो इल्मु सॾियो वञे थो। जीअं दुनिया तरक़ी कंदी वञे थी, उन जा कारोबारी मसइला बि वसी ऐं पेचीदा थींदा वञनि था। उन करे उन्हनि जी ॼाण बि वधंदी वञे थी। हाणे उहो इल्मु बाक़ाइदे हिकु साइंस बणिजी वियो आहे। उन जूं केतिरियूं शाख़ूं बणिजी वियूं आहिनि, जिन मां मुख्य जागीरदारी, सरमाएदारी ऐं इश्तराकी निज़ाम आहिनि। 8, इल्मु तसव्वुफ़। इल्मु तसव्वुफ़ इम्तिज़ाजी कम सर अंजाम ॾिए थो। हिन खे अॼुकल्ह जी ज़ुबान में बक़ाए बाहमी जे मुहरिक जज़्बे सां ताबीर कयो वञे थो। उहो एतिरे क़दुरु वसी थींदो वञे जो उन जो असरु न सिर्फ़ु मज़हबी अक़ीदनि ते पवे थो, पर ज़िंदगीअ सां वास्तो रखंदड़ हर मामले जी उन मां रहबरी थी सघे थी।